ठटो जेको माज़ीअ में सिंध जे गादीअ जो हंधि रहियो आहे। ही शहर तारीख़ी हिसाब सां हिकु कदावर शहर आहे, जंहिंमें अॼु बि केतिरियूं ई तारीख़ी जॻहियूं मौजूदु आहिनि। ठटे शहर खे उहो बि एज़ाज़ु हासिलु आहे त एशिया जो सभ खां वॾो ऐं दुनिया जो टियों वॾो क़ब्रिस्तान मकली पिणु हिते आहे। ठटे जे उन्हनि तारीख़ी माॻ जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त ठटे शहर में मौजूदु शाहजहान मस्जिद तारीख़ जो हिकु शाहकार बाब आहे। शाहजहान मस्जिद जंहिंखे बादशाही मस्जिद चवण सां गॾु 100 गुंबज़नि वारी मस्जिद पिणु सॾियो वञे थो। हिन शाही ऐं ख़ूबसूरत मस्जिद खे मुग़ल दौर जे बादशाह शाहजहान बादशाह 1647-49 जे दरमियान तहमीर करायो हो। हिन मस्जिद में 100 गुंबज़ तहमीर कराया विया, जंहिं करे हिन मस्जिद जी सुञाणप अलॻि थी वई आहे। जॾहिं त हिन मस्जिद खे उन अंदाज़ सां तहमीर करायो वियो आहे जो नमाज़ जे वक़्तु इमाम जो आवाज़ बिना लाउड स्पीकर जे सॼी मस्जिद में आसानी सां ॿुधो वञे थो। शाहजहान मस्जिद में जेको काशीअ जो कमु कयो वियो आहे उहो एॾो त सुहिणे ऐं शाहकार अंदाज़ सां कयो वियो आहे जो सदियूं गुज़रण बावजूद बि फन तहमीर जो हसीन शाहकार महसूसु थिए थो। शाहजहान मस्जिद जे बारे में उहो पिणु चयो वञे थो त हीअ तारीख़ी मस्जिद उन वक़्त जे मुग़ल बादशाह शाहजहान ठटे जे मशहूरु बुज़ुर्ग शाह गौरगंज जे चवण ते तहमीर कराई हुई। ठटे जे उन मशहूरु बुज़ुर्ग शाह गौरगंज जी दरगाह जेका मस्जिद खां कुझु क़दमनि ते मौजूदु आहे। हिन मस्जिद जी वॾे में वॾी ख़ुसूसियत उहा बि आहे त हिन मस्जिद जो इमाम हिक ई ख़ानदान मां नस्ल दर नस्ल अची रहियो आहे। शाहजहान मस्जिद जेका तारीख़ी बीहक खां ख़ूबसूरत हुजण सां गॾु संदसि चौदीवारी अंदरि ठहियल पार्क ऐं वणकारी मस्जिद जी सूंह में ॿीणो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। अॼु बि पूरे मुल्क समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जा माण्हू हिन मस्जिद खे ॾिसण लाइ ठटे अचनि था।